आई ॻाल्हि सम्झ। त सभ खां पहिरीं जेका बहादुरी ऐं जुर्रत जेका अल्लाह पाक हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पंहिंजा त पंहिंजा ग़ैर बि जंहिंजी तारीफ़ कनि। ईसाई हिकिड़ो मुअर्रिख़ आहे जंहिं 22 जुल्दनि जे अंदरि हिकिड़ो किताबु लिखियो आहे। घणनि जुल्दनि में बाबा किताबु लिखियो आहे? 22 जुल्दनि जे अंदरि अंग्रेज़ी में किताबु लिखियो अथई। अॼु बि तव्हां असां वटि उहो किताब हिकु कराची जी हिकिड़ी लाइब्रेरी जे अंदरि महफ़ूज़ आहे। उन में हुन इस्लामी फुतूहात जो ज़िक्र कयो आहे, इस्लामी सल्तनत जो ज़िक्र कयो आहे, त इस्लामी रियासतूं, इस्लामी हुकूमतूं ऐं इस्लाम जे अंदरि जेके वॾे में वॾा लीडर थी करे गुज़रिया आहिनि उन्हनि कीअं कयो आहे। यहूदियुनि ऐं ईसाइनि पंहिंजे किताबनि जी सुर्ख़ियुनि जे अंदरि ख़िलाफ़त राशिदा वारे निज़ाम खे क़ाइमु कयो आहे। हिकिड़े यहूदी पंहिंजे किताब जे अंदरि जंहिंमें दुनिया जा 100 वॾा माण्हू, दुनिया जा छा 100 वॾा माण्हू, मां नथो चवां काफ़र थो चवे, ग़ैर मुस्लिम थो चवे, 100 वॾा माण्हू जेके आहिनि उन में सभ खां पहिरें नंबर ते हुन नालो लिखियो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॿिए नंबर ते नालो कंहिंजो लिखियो अथई? हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो। 3 नंबर ते नालो कंहिंजो लिखियो अथई? हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो। त मुंहिंजा भाउ पंहिंजा त पंहिंजा पर ॿाहिरां बि जंहिंजी तारीफ़ कनि। हे जेका तव्हां असां इस्लामी सल्तनत क़ाइमु कई आहे, तव्हां असां जेके फ़ौजी दस्ता ॾिसूं था पिया, तव्हां असां जेका खुलियल कचहरी ॾिसूं था पिया, तव्हां असां जेको निज़ाम ॾिसूं था पिया, पुलिस जो निज़ाम आहे, फ़ौज जो निज़ाम आहे, राति जो चौकीदारी जो निज़ाम आहे, अज़ानूं जेके मस्जिद जे अंदरि अचंदियूं, तक़रीरूं जेके मस्जिद जे अंदरि थियंदियूं, इहे सभु जो सभु ठाहिण वारो, इन जी बुनियाद रखण वारो हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु। अॻ में न हुई आहे ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हे जेका बि सल्तनत हले थी पई, जंहिं तरीक़ेकार सां हले थी पई, इहा हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु तव्हां असांखे ॾिनी आहे। माण्हू चवंदा आहिनि मौलवियुनि जो सियासत सां कहिड़ो कमु आहे? मौलवी सियासत में छा कंदा? अची करे वीचारा निमाज़ पढ़ाइनि मस्जिद जे अंदरि, आज़ानूं ॾियनि, जनाज़ा पढ़ाइनि, निकाह पढ़ाइनि। मौलवियुनि जो सियासत सां कहिड़ो कमु आहे? मुंहिंजा भाउ हिन पूरी दुनिया जे अंदरि जेका सभ खां पहिरीं हुकूमत कई आहे उहे सहाबा इकराम हा। उहे को अंग्रेज़ी तालीम याफ़्ता न हुया, डॉक्टर या इंजीनियर न हुया, प्रोफेसर ऐं लेक्चरार न हुया, इन तव्हांजी दुनियावी अंग्रेज़ी तालीमात जा मुहव्वर न हुया, जिन खे क़ुरान जो इल्मु हुयो, जिन खे हदीस जो इल्मु हुयो, जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम जी ख़बर हुई, उन हिन दुनिया जे मथां हुकूमत कई आहे। माना मालूम थियो त असल हक़दार इन हुकूमत जा उलमा आहिनि जंहिंखे क़ुरान ऐं हदीस जो इल्मु आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलीलुल क़द्र साहिबी जंहिंजे दौरे ख़िलाफ़त जे अंदरि तव्हां यकीन ॼाणियो, जेकॾहिं हज़रत उमर खे काफ़िर नज़र कंदा, कैसर कसरा वारा नज़र कंदा, त हज़रत उमर जी जलाल, हज़रत उमर जे जोश, हज़रत उमर जे वलवले, हज़रत उमर जे दलेरी खे ॾिसी करे काफ़िर त पंहिंजी जाइ ते काफ़िरनि जी माउनि जा बि हियांव ॾकनि था पिया। जॾहिं नज़र कंदा, वरी जॾहिं हज़रत उमर खे ॾिसूं था पिया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, उन जी सादगी ऐं फ़क़ीरी खे ॾिसूं था पिया, त महसूसु थिए पियो त हिकिड़ो फ़क़ीर इंसानु आहे, हिकिड़ो चतिन लॻल कपिड़ा पाइण वारो अमीरुल मोमिनीन आहे। उहो इन जे करे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका तालीमात ॾिनी उमर उन तालीम जे मथां अमल कयो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? क़ुरान जूं अलाए केतिरी आयतूं हज़रत उमर जी राय सां नाज़िल थियूं आहिनि। ॻाल्हि सम्झ में आई? तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह जअलल हक़ अला लिसान उमर व क़ल्बिही। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत आहे, इन्नल्लाह जअलल हक़ अला लिसान उमर व क़ल्बिही। उमर उहो इंसान आहे जंहिंजी ज़ुबान ते ख़ुदा ऐं उनजे दिलि जे मथां अल्लाह से हक़ खे जारी फरमाए छॾियो आहे। उमर हर हमेशह हक़ जा कलिमात चवंदो आहे। अन उक़बत इब्न आमिर रज़ी अल्लाह ताला अन्हु, उक़बा बिन आमिर फरमाइनि था, अल्लाह जे रसूल फरमायो, लौ कान बादी नबीयुन, माखां बाद में नबूवत जो दरवाज़ो ख़तम आहे, ला नबी अबादी वला रसूल अबादी, माखां बाद में को नबी न ईंदो, माखां बाद को रसूल न ईंदो। पर जेकॾहिं नबूवत जो सिलसिलो हले हा न,